तव्हांखे ख़बर आहे जी सीरीज़ त अॼु असां तव्हांजे साम्हूं पेश करे रहिया आहियूं हिकु अहिड़े शख़्सियत जी अननोन फैक्ट्स जंहिंखे तव्हां ॾिसणु ऐं ॿुधणु बेहद पसंदि कंदा आहियो। जी हा, मां ॻाल्हाए रही आहियां असांजे आदरणीय लोकप्रिय नेता नरेंद्र दामोदर दास मोदी जे बारे में। छा तव्हांखे ख़बर आहे त असांजा लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी डेट ऑफ बर्थ आहे? जी हा, 17 सेप्टेम्बर 1950 ते उन्हनि जो जनम थियो हुयो। 8 साल जी उमिरि में उहे पढ़ाई कंदा हुया, पर उन सां गॾोगॾु पंहिंजे फादर जे चांहि जी दुकान में बि कमु कंदा हुया ऐं 8 साल जी उमिरि में ई उन्हनि RSS जॉइन बि करे छॾी, छो जो उन्हनि खे RSS में घणो ई विश्वास हूंदो हुयो। छा तव्हांखे ख़बर आहे त फर्स्ट एवर प्रधानमंत्री आहिनि असांजा नरेंद्र मोदी जेके आज़ाद हिंदुस्तान में पैदा थिया आहिनि। जॾहिं उहे 19 सालनि जा थिया यानी कि 1969 में उहे RSS जा फुल टाइम प्रचारक बि थिया ऐं पोइ जॾहिं 1975 में एमरजेंसी लागू कई वई हुई तॾहिं नरेंद्र मोदी पंहिंजो कमु न रोकियो। भेस मटाए मटाए कॾहिं सरदार त कॾहिं कीअं पंहिंजो कमु हमेशह कंदा रहिया ऐं 1980 में BJP जो गठन थियो जंहिंमें अटल बिहारी वाजपेयी हुननि जा अध्यक्ष हुया ऐं 1981 में असांजे नरेंद्र मोदी खे गुजरात जो प्रभारी ठाहियो वियो। आफ्टर 81 उन्हनि पार्टी लाइ घणी ई जद्दोजहद कई, चङी महिनत कई ऐं 2001 में LK आडवाणी ऐं अटल बिहारी जे चवण ते ई 2001 में राजकोट में मुख्यमंत्री जो पद संभालियो। पर पोइ विधानसभा असेंबली इलेक्शन्स में हिकु तरफ़ा जीत हासिल करे वरी हिकु दफ़ो उहे CM थिया ऐं हेॾो सुठो कमु कयूं कि 2007 में बि गुजरात जी जनता उन्हनि खे वरी हिकु दफ़ो CM चूंडियो ऐं सिर्फ़ु 2007 ई न 2012 में बि हिकु दफ़ो वरी CM जी कुर्सी उन्हनि हासिल कई ऐं गुजरात में हेॾी डेवलपमेंट करण खां पोइ पार्टी इहो डिसाइड कयो कि 2014 जे इलेक्शन में इन्हनि खे प्रधानमंत्री जो फेस ठाहियो वञे ऐं पूर्ण बहुमत सां BJP सॼे देश में खटी आई ऐं 2014 में पूर्ण बहुमत खटी करे प्रधानमंत्री ठही विया असांजा नरेंद्र मोदी जी ऐं पोइ प्रधानमंत्री जे पद ते रही करे अहिड़ा ऐतिहासिक क़दम खयईं जंहिंसां सॼी दुनिया चकाचौंध थी वई। पाण बि हमेशह लड़ंदा रहिया आहिनि, हलंदा रहिया आहिनि ऐं देश खे बि अॻियां वधाईंदा रहिया आहिनि। असां सभिनि सिंधियुनि जे तरफ़ां नरेंद्र मोदी खे सैल्यूट आहे।